नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त से तव्हांखे नौशरो फिरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब नौशरो फिरोज़ में सदाम MB मशहूरी तरफ़ां सहाफ़ियुनि ऐं नेशनल प्रेस क्लब जे सभिनी मेंबरनि जे मान में ईद मिलन पार्टी जो एहतमाम कयो वियो, जंहिं में महिमान ख़ासि सरपरस्त आला साईं हिदायतुल्लाह उमराणी, हाकिम अली जसकाणी, मुज़फ़र अली अब्बासी ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत तलावत कलाम पाक सां थी, जंहिं खां पोइ सिकंदर अली पंवर परे परे खां कई आयल मौजूद महिमाननि जे मान में आजियाणो पेश कयो। हुन खां पोइ सभिनी आयल महिमान पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे साईं मौला बख्श मशहूरी ऐं नेशनल प्रेस क्लब सां मुकमल हिमायत ऐं भरपूर साथ जो वचन वरजायो। पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे साईं मौला बख्श मशहूरी सभिनी आयल महिमान खे भली कार चई अहिड़ी गर्मी में शिरकत कंदड़ सभिनी दोस्तनि जो शुक्रियो पिणु अदा कयो। साईं हिदायतुल्लाह उमराणी ॻाल्हाईंदे सभिनी पुराणे सहाफ़ियुनि खे मुखातिब थींदे ज़ोर भरियो त नेशनल प्रेस क्लब शामिल थींदड़ नवनि मेंबरनि जे मुकमल रहनुमाई कई वेंदी ऐं आख़िर में सभिनी आयल महिमान लाइ ताम जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़